हिन वक्त असी मौजूद आहियूं खानपुर मर ठिकराठो लिंक रोड ते जिते गुज़िरियल 8 महीननि खां ठेकेदार पारां पत्थर उछलाए पाण गायब थी वियो आहे। हितां जी जेका पसगिरदाई जी आवाम आहे ठिकराठो मुबारकपुर ऐं खानपुर महर जेके रूट ते गाॾियूं हलनि थियूं, अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। मसलो इहो आहे, रोड जी हालत लॻी पई आहे, गाॾियूं सफ़ा हज़ार में आहिनि, ग़रीब माण्हू परेशान आहिनि, को मरीज़ आहे, को ग़रीब गुरबो आहे, वेहे थो त असां हली कोन था सघूं पिया, रहंदो उहो तकलीफ़ में, असां पाण तकलीफ़ में। मुबारकपुर ठेकराठे जी रोड जो कोई सहूलियत कान्हे, हर को अचे थो छड़ो पत्थर विछायो भाॻो थो वञे, ना रोड जा ना कुझु आहे। उहो असां कंध भॻा पिया न, हेमां खंभे में किरियो आहे, बिजली किरी पिया, न त मथां 11,000 लाइन हणी आहिनि, उन्हनि ते पोइ आवाम चढ़े पियो छा करे। नहीं को भी रोड ना है, असां गरीब टेर गंढाए ज़लील थी पिया, ॿार बच्चो हिते हर को ज़लील आहे, का भी सहूलियत ना आहे। ठिकरा शहर में हिन टाइम रोड ठहियो आहे, 8 महीनों आहे को भी रोड ना ठहियो, रात जो पूरा हिन रोड ते थी वञे, सॼो कुझु हिन रोड ते थिए। रोड खां हालत लॻी पई आहे, अचूं था रक्षनि ते हिननि ते, रोड खां यकी हालत आहे, असां खां वहिलो आहे, ज़ुल्म आहे, रोड जी हालत लॻी पई आहे। वज़ीर आला खे अपील है त रोड असांखे ठिकराठे वारो जेको खानपुर महर खां अचे थो इहो असांखे ठहियलु मिले। हिनखे अथई महीननि जा साल थी विया आहिनि, हिनखे इजड़ो पियो रोटी पियो त बसि वहिल आहियूं असां घरनारा ज़ाहिर न आहिनि, ठेकेदार बसि पैसा वठी खाई खणी असांजो इहो हाल, असां गाॾियुनि जा कबड़ा थी विया आहिनि, टायर वग़ैरह पत्थरनि में 2 महीना टायर कोन था हलनि, वरी नवां पुरानो लॻो पियो आहे। रोड हालत पंचर थियनि थियूं गाॾियूं, हर शइ थियनि थियूं, पंचर लॻो पिया आहिनि गाॾियूं साईं, छा कयूं, रोड नवां टायर साईं पंचर थियनि थियूं। हितां जी आवाम सिंध गवर्नमेंट ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त खुदारा खानपुर महर ऐं ठिकराठो लिंक रोड खे जल्द खां जल्द तयारु कयो वञे ऐं हिन जी मुरमती कमु जेको आहे जल्द खां जल्द पूरो कयो वञे त जीअं हितां जी आवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।